हैदराबाद में यूथ एक्शन कमेटी पारां मेरठ यूनिवर्सिटी जे शागिर्दनि शायान शाह वारे वाक़े में न इंसाफ़ न मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो 2 ॾींहनि वारी शुरू कयल बुख हड़ताल पुॼाइणी थी पहुती। इन मौक़े ते यूथ एक्शन कमेटी जे अॻवान सिंधुनवाज घांगरो, डॉक्टर यूसुफ ख़ासकली पुनल सारियो, कामरेड नज़ीर कुरैशी आज़ाद मीरवाही ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त मेरठ यूनिवर्सिटी जे शागिर्द शायान शाह जे केस में अञा ताईं इंसाफ़ नाहे मिले सघियो। केस खे लोण जी कोशिशि कई पई वञे। असां शायान शाह जे वारसनि सां हर क़दम ते गॾु आहियूं। जेसिताईं इंसाफ़ न मिलंदो तेसिताईं एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। इहो साॻियो ट्रांसपोर्ट ऑफिसर, साॻियो ड्राइवर ऐं साॻियो पॉइंट वारो 2017 में हिकिड़ो इवेंट करे चुका आहिनि। हिकिड़े छोकिरे खे कंप्यूटर साइंस वारे खे क़तल करे चुका आहिनि। FIR कटी कंप्रोमाइज़ ते निकिता आहिनि। मेरिट ते उन्हनि खे कोर्ट न छॾियो आहे। जॾहिं मेरिट ते न छॾियो, कंप्रोमाइज़ करे आयो त पोइ 3 साल VC उनखे छो कोन कढियो? साॻी जाब ते छो रखियो ड्राइवर खे? कातिलनि खे पनाह ॾेई छोकिरनि ऐं छोकिरियुनि खे, ॿारनि खे उन्हनि कातिलनि जे हवाले था करे छॾीनि। पोइ ही इवेंट थियनि था, पोइ ही जवान असीं कुलनि ते खणी वञी दफ़न कयूं था। सॼे सिस्टम जो फॉल्ट आहे। यूनिवर्सिटी इंसामियाब आहे, पुलिस बि आहे, सिंध गवर्नमेंट बि आहे। असां ज़ाहिर सभिनी खां मुतालबो कयो आहे। VC असां वटि आयो, असांखे जेको चई वियो त आउं तव्हां सां इंसाफ़ कराईंदुसि, पर VC पाण उन में मुलवस आहे। छो त हेसि ताईं हुन जेको रेस्पॉन्स कोन ॾिनो आहे त उन में असीं इहो ई चवंदासीं त हू मुलविस आहे। असां इहो ई चवंदासीं त असांखे अफ़सोस आहे त असां सिंधी माण्हुनि खे हिते सिंध गवर्नमेंट में अञा ताईं सुता पिया आहिनि। उन्हनि खे एतिरो होश कोन्हे त उन्हनि जी जेका आहे क्रीम जेका निकिरे थी यूनिवर्सिटी मां, शागिर्दनि खे एतिरो बेरहमी असां हेॾे मारियो थो वञे ऐं हीअ हिते पंहिंजी अयाशियुनि में सुता पिया आहिनि। अञा ताईं केरु असां वटि लंघे न आयो आहे त तव्हां सां इंसाफ़ कोन थियो आहे या तव्हांखे छा मसइला थिया आहिनि, छो यूनिवर्सिटी तव्हां सां कोन पई करे। हिननि खे कंहिंखे एतिरी कोन थी फुर्सत मिले पंहिंजे टाइमनि मां त हिते असां सां जेको आहे उहो असांजे मसइले खे हल करे सघनि। ड्राइवर जी बदमाशीअ जे करे जेको आहे सो बस मां लहण वक़्तु जेको आहे टायर जे हेठां अचे, उन जो रतु ठीयूं करे वहंदो रहे ऐं उन जो को पुरसार न थिए ऐं मेरठ यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ग़लति बयानी करे त उन जो मौत जेको आहे उहो ॿी कंहिं गाॾीअ मां थियो आहे। त असां सम्झूं था त इहा सॼी जेका आहे सा यूनिवर्सिटीअ जी ऐं ॿियनि जी बदमाशी आहे। जेको ट्रांसपोर्ट ड्राइवर जेको माफ़िया आहे, जेको ऑफिसर आहे, उनखे डबल उहिदा ॾिना विया आहिनि। इहा केतिरी न शर्मिंदगी जी ॻाल्हि आहे। हुननि खे जेको आहे इलेक्शन में बिहारियो वियो आहे वरी। त असांजी इहा डिमांड आहे त जल्द खां जल्द जेको इमदाद सुमरो आहे, जेको प्यारो आहे, उनखे सस्पेंड कयो वञे। जेको ड्राइवर ऑफिसर आहे, ट्रांसपोर्ट ऑफिसर आहे, उनखे सस्पेंड कयो वञे ऐं ड्राइवर खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे। इहे असांजूं 3 डिमांड्स आहिनि। जे इहे पूरियूं न कयूं वेंदियूं त असां पंहिंजे एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। असां पोइते हटण वारा न आहियूं। इहो असां VC खे अॼु ॿुधाइण था चाहियूं। हुन जो इंसाफ़ खे तितारिनो आहे त जल्द खां जल्द शागिर्द शायान शाह केस में इंसाफ़ मुहैया कयो वञे। ॿी सूरत में मेरठ यूनिवर्सिटी जे मुख्य गेट आॾो एहतिजाज जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। बुख हड़ताली कैंप ते शागिर्द शायान शाह जो वालिद अलीमीर शाह, संदसि अमड़ राहिला शाह, नानी असमत शाह, फिदा हुसैन पिसियो ऐं सिंधियार सुमरो मौजूद हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।